अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। क्या चाल भाई कपड़ा आने कपड़ा है? हाँ वाह तव्हां जो लॻे थो माप मूं वटि आहे। सही कपड़ो ॾिसो घणो आहे? 2 मीटर 2 मीटर कंहिंजो ठाहिणो आहे? मुंहिंजो 2 मीटर में वरी तुंहिंजो छा थियो अथई? ॾेढ मां ठाराईंदो आहियां। ॾेढ मां ठहिराईंदो इहे हेॾो सारो घणा डिघो मुड़ुसु वरी ॾेढ मां खणी नंढो ठाहिजो। नंढो इहो हल ठीकु आहे ॾिसां थो 2 मीटर त पूरा आहिनि न? मथे मथा वरी मथे चई थो 2 मीटर वरी चई थो मथे हे वरी छा आहे? हिन जी बाहूं थियूं हिकिड़ी सलवार में हेॾे होॾे मिड़ी करे। हे तूं मूंखे ब्लैकमेल थो करी यार मूंखे बेवकूफ़ सम्झो थी यार मां चरियो हां अचे वे तूं वे मां बस कई आहे मां बस थो कयां मां हीउ कम ई कोन थो कयां तूं वञी कमु कर असां बस कई थी अहिड़े कम खां कपिड़ा हाणे नथा ठाहिणा चाहिए। न न नथा हीअ हाणे हीउ कमु आहे हीउ छा आहे हीउ हाणे हिन मां हीउ छा ठहंदो हीउ चए थो 2 मीटर आहे माण्हू थो खिलाई मूं ते हा न असां बस कई थी अहिड़े कम खां ई तूं ॼाण तुंहिंजो कमु ॼाणे असां दुकान खां ई बस कई थी। हींअर बाक़ी कपिड़ा खणी